अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अॼु असां हिते मौजूदु आहियूं मली नदी जे भरिसां। हिते अॼु असांजे मली नदी जे मेमणकोट जे भरिसां MA सरदार जाम अब्दुल करीम साहब आहे, डिप्टी कमिश्नर मलीरा ऐं CM साहब जा एडवाइज़र जनाब इशफाक मेमण साहब ॿियनि हिते विज़िट कयो आहे। हिननि खां हाल वठंदासीं त हिते जेका मली नदी जेका मुसलसल हुन पंहिंजा वेकिरा वधाए रही आहे, हिते जेके सर्वे ज़मीन उन्हनि में हली रहियूं आहिनि, त मुस्तक़बिल में हिते जे जेके ॻोठ रहवासी आहिनि उन्हनि खे बि ख़तरो अची सघे थो, उन्हनि जे ॻोठनि अंदरि पाणी दाख़िल थी सघे थो। त जेके इंतिज़ाम आहे अॻिते कहिड़ा क़दम खणंदी हिन पाणी खे रोकण जे लाइ, हिन बंदनि खे बचाइण लाइ, असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। वालेकुम सलाम सर, हिते जेको अॼु विज़िट कयो आहे हिन महिल असांखे थोरो हाल अहिवाल ॾींदा। सर, असां विज़िट साईं वारनि खे वठी आया आहियूं ॾेखारण जे लाइ की मलीर नदी जेको पासा खाईंदी अचे, त साईं जन ऐं साईं जी जेकी टीम आहे उहा ॾिसे पई की इन जा आईंदा जे लाइ इनखे कहिड़े तरीक़े सां रोकियो वञे, कीअं पैचिंग थिए इनखे। इहे सभु चीज़ूं आहिनि, वधीक तव्हांखे टीम पाण ब्रीफिंग ॾींदी जेके आहिनि टीम जा। साईं, मुंहिंजा हीअ मलीर एरिया जेका आहे सिंध गवर्नमेंट जी हिकिड़ी प्रायोरिटी एरिया आहे, ऐं हीअ तव्हां इहो सम्झो त CM साहिबु हिते 2-3 दफ़ा उहो अची चुको आहे। चेयरमैन साहिबु आहे असांजी बिलावल साहिब जी, जेका चइजे त हिन ते तवजो एतिरी तमामु घणी आहे जो तव्हां को हंधि अहिड़ो कोन्हे जिते CM साहिबु 3 दफ़ा इन दौरान में आयो हुजे। हिकिड़ो हीउ इलाइक़ो आहे, ॿियो जेको मीरपुर ख़ासि खां वठी बदीन ताईं जो इलाइक़ो आहे, जंहिं ते वरी वञी ऐं उहे CM साहिब जी एतिरी तवजो आहे। मिनिस्टर इरीगेशन बि मां सम्झां थो 3 दफ़ा उहो 3-4 दफ़ा उहो अची चुको आहे। पर्पज़ असांजो इहो ई आहे त गवर्नमेंट ऑफ सिंध पूरी दिलजोईअ सां इहो चाहे थी, ऐं MNA साहिब जो बि उन में तमामु घणो इंट्रस्ट हो। MPA साहिब बि अॻु में हुननि सां गॾिजी ॾिसी विया। CM साहिबु हिते ॾिसी कुझु अॻु में ई अहकामात फरमाया त उन खे अमल कहिड़े रीति कजे त मलीर में जिते जिते वियर्स आहिनि उन में जिते मलीर नदी पंहिंजी रुख बदिलाए रही आहे, त उन खे कहिड़े रीति कजे, कहिड़ियूं स्कीमूं ठाहिजनि त जीअं अॻिते हली उन नुक़सान खे घटायो वञे, अहिड़े रीति कयो वञे जो मैक्सिमम माण्हुनि खे फ़ाइदो पहुचे बजाए नुक़सान जे। पाणी जेको हिते थिए उहो अहिड़े रीति गॾु थिए जो उन मां हिते जे आबादगार खे फ़ाइदो पहुचे, पर्कोलेशन खे फ़ाइदो पहुचे, पाणी उन्हनि जी अवेलेबिलिटी खे फ़ाइदो पहुचे, ऐं इहे ई जेके नुक़सान वारा कम आहिनि उन्हनि खे उन ते महिनत करे उन ते प्रोजेक्ट्स ठाहे ऐं उन खे डाइवर्ट अहिड़े रीति कयूं जो हे इलाइक़ो सरसब्ज़ रहे, पाणीअ जी अवेलेबिलिटी वधे। ऐं उन में DC साहिब जी महिरबानियूं आहिनि, उन्हनि खे बि हीअ टीम इन रीति आहे त डिप्टी कमिश्नर साहिब जी मदद खां सवाइ एनक्रोचमेंट नथी अची सघे, ज़मीन जा जेके इशूज़ ईंदा उहे नथा रिज़ॉल्व थी सघनि। डिप्टी कमिश्नर हिन ज़िले जो ईअं सम्झो त कोऑर्डिनेटिंग ऑफिसर आहे, हर कंहिं खाते खे गॾु रखी ऐं DC साहिबु पाण सां गॾु खणंदो, उहो टीम जो इन जो हिसो आहे। ऐं असांजो यासीन कुरैशी साहिबु ड्रेनेज जो जेको यही सम्झो मलीर नदी यासीन कुरैशी साहिब जे अंडर में आहे, त इन करे उहो वठी आया आहिनि। हे अॻे ई जीअं CM साहिबु आया तीअं पंहिंजे तव्हां ॾिठो हूंदो त कमु बि काफ़ी थियो आहे, बंद बि रिस्टोर कया विया आहिनि, हलंदड़ कमु आहे। हाणे अॻिते जे लाइ जेके स्कीमूं आहिनि त कहिड़ी रीति ठाहियूं वञनि, उन में अवाम सां मिली MNA साहिब जे मशवरे सां, MPA साहिब जे मशवरे सां, हिते जेके आहिनि मेमणगोठ जा आबादगार जेके बि हिन इलाइक़े में आहिनि, कंसल्टेशन जे तौर ते अॼु इहो रखियोसीं त विज़िट बि कजे, माण्हुनि सां ख़्यालनि जी ॾे वठि बि थिए, त ओड़े नमूने जूं स्कीमूं अचनि जेके उन्हनि खे वधि में वधि फ़ाइदो पहुचाइनि। यासीन साहिबु तव्हांखे ॿुधाए सघंदो त स्कीमूं फ़िलहालु ज़हन में कहिड़ियूं आहिनि, इहो तव्हां ऐं DC साहिबु तव्हांखे वधीक पोइ सॼो कोऑर्डिनेट। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अहमदुन सल्ली अला रसूलिल करीम। जाम साहब या मुंहिंजे एडवाइज़र साहब जेको कुझु चयो आहे उनखां वधीक त ॻाल्हाइण जी मूं वटि गुंजाइश बि कोन्हे, पर अर्ज़ु इहो आहे त टेक्निकली जेको असां फिज़िबल सम्झूं पिया त उन खे कैरी कयूं त जीअं माण्हुनि जूं तकलीफ़ूं मिनिमाइज़ करे सघूं। मुंहिंजे मिनिस्टर साहिबु आहे, CM साहिबु आहे, बिलावल साहिबु आहे, उन्हनि सभिनी जो इंस्ट्रक्शन इहे आहिनि त इन इलाइक़े खे सेव कयो, छो जो इहो एक्सट्रीम सिंधी इलाइक़ो आहे जंहिंमें असांजी पंहिंजी मैक्सिमम आबादी आहे। ऐं वी बीइंग ऑफिसर असां इन खे जेतिरो पहुची सघंदो स्कीमूं ठाहींदासीं। साईं अशफाक साहिबु असांखे इंस्ट्रक्शन पास कयूं आहिनि ऐं उन तहत असां स्कीमूं फ्लोट कंदासीं, ऐं असांखे यकीन आहे त साल अंदरि तव्हां कुझु डिफरेंस ज़रूरु ॾिसंदव। थैंक यू। DC साहिब जेके बि ॿ लफ़्ज़
वॾी महिरबानी साईं। क़ाबिल एतिराम MNA साहब, असांजा एडवाइज़र साहब आहिनि, इरीगेशन जा सीनियर ऑफिसर मौजूदु आहिनि। सिंध गवर्नमेंट नेचुरली जीअं साईं जिन ॿुधायो त चीफ मिनिस्टर साहब पाण तशरीफ़ वठी आया आहिनि 2-3 दफ़ा। मिनिस्टर लोकल गवर्नमेंट नासिर शाह साहब, सोहेल सियाल साहब जिन जेके मिनिस्टर इरीगेशन आहिनि। सिंध गवर्नमेंट जो हिकिड़ो ई मक़सदु आहे त आवाम जी भलाई जा कमु, सो उहे सभु थींदा ऐं इंशाअल्लाह उन में डिप्टी कमिश्नर ऑफिस पंहिंजो रोल अदा कंदी त सभिनी डिपार्टमेंट्स खे कोऑर्डिनेट करे आवाम जी बहितरी लाइ जेके प्रोजेक्ट्स आहिनि असांजे चूंडियल नुमाइंदनि जी रहनुमाई सां उन्हनि खे इम्प्लीमेंट कंदासीं इंशाअल्लाह। सर हिकिड़ी ॻाल्हि इहा त माना जेको पाणी अॻिते वधे पियो त उन्हनि खे रोकण लाइ त बाक़ाइदा बंदि वग़ैरह लॻाए वेंदा हिते हिन इलाइक़े में। ॾिसो हाणे तव्हांखे असांजे एडवाइज़र साहब जिन ऐं जनाब AC टेक्निकल ॿुधायो त बिल्कुलु बंदी लॻंदा त जी पाणी शहरी आबादियुनि में न अचे ऐं पंहिंजो कोर्स जेको चेंज करे पे रिवर वापसि नेचुरल वे में समुंड जी तरफ़ वञे।